आयो लाल सभई चओ झूलेलाल। हारंदा उहे आहिनि जंहिंखे विश्वास कोन हूंदो आहे। लाल साईंअ जे दरबार में कोई ख़ासि कोन हूंदो आहे। श्री लाल साईंअ जे नाम में मिलंदो आहे एतिरो जेतिरो कोई आभास कोन हूंदो आहे। 18 सवाल जो सही जवाबु आहे सी। भोलेनाथ अमरलाल खे 14 तिथि ते गुरु धारण करण लाइ चयो। सवाल 19। गुरु गोरखनाथ लाल साईं खे पूर्ण ब्रह्मांड ही तव्हांजो कहिड़ो रूप आहे चयो। ए अखंडित रूप, बी शिव रूप, सी ब्रह्मा रूप, डी आकाश रूप। इन सवाल जो सही जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखंदा उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वेंदो। तव्हांजा खेल तव्हां ही ॼाणो झूलेलाल साईं। सभु कुझु तव्हां ते छॾे ॾिनो आहे। हार बि तव्हां आहियो ऐं जीत बि तव्हां आहियो। ख़ुदि खे तव्हां ते सौंपे छॾियो आहे। सभई चओ जय झूलेलाल। असांजे लाल ते ज्योतियूं जे जगंदियूं ज्योतिनि लाइ पई क्षमा। असांजे लाल ते ज्योतियूं जे जगंदियूं ज्योतिनि लाइ पई क्षमा। ॿेड़ीअ वारा अदारे मोहाणा लाल ते पई वञा। लाल ते पई वञा, ओ वञा मां त जोड़ो पुटनि